जीअं त साफ़ त्योहार हमेशह थींदो अचे जॾहिं बि हिकिड़ो भोतारकी निज़ाम ऐं सिस्टम जुड़ंदो आहे त हक़ सच जो आवाज़ उथारण जी ॾोह में भोतार पंहिंजा हरबा हलाईंदा आहिनि। अहिड़ी तरीक़े सां भोतारनि हरबा हलाईंदे जाम शोरो ऐं कोटड़ी जे साफ़ जंहिंमें अज़ीम बारी जो ऐं उनजे साथियुनि हिते FIR दाख़िल कई वियूं आहिनि पूरियूं ऐं उन खां अलावा उते हथरादू तौर ते एहतजाज कराया विया आहिनि। असां उन भोतार खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हांजा एहतजाज सिर्फ़ु उन जाम शोरे जी हदुनि में थी सघनि था पर साफ़नि जा एहतजाज पूरी दुनिया में थियनि पिया ऐं अॼु इन सॼी दुनिया में तव्हांखे जेका थुकलाम थिए पई उहा हक़ सच जो आवाज़ उथारींदड़ माण्हुनि जे तरफ़ां थिए पई ऐं कंहिं वंगारू तरफ़ां न पई थिए। छोड़े तव्हांजा वंगारू माण्हू एहतजाज करे साफ़ खे बदनाम कनि था। हिते कलम जा धणी कोड़े जेको कनि था हक़ सच जो आवाज़ लिखनि था ऐं आवाज़ बणजनि था उहे मुतालबो था कनि त हिन भोतारकी सिस्टम खे ख़तमु करे दाख़िल थींदड़ पूरी FIR खे फौरी तौरु ख़तमु कयो वञे न त पूरी सिंध ऐं उन मुल्क में एहतजाजी तहरीक जो आगाज़ कयो वेंदो। धनी बख्श मला धनी बख्श बारे जो ॿियनि दोस्तनि खे जेके आहे सो मोतबार धमकी ॾिनियूं आहिनि। असीं उनजी मज़मत कयूं था ऐं हमेशह कलमकारनि ते ज़ुल्म कयूं था। जॾहिं बि को आवाज़ उथारींदा आहिनि त उन्हनि जी रस्ता रोक कई वेंदी आहे ऐं हींअर बि असां आला इख़्तियार ऐं ॿियनि खे चऊं था त जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि सां जेको आहे हमला बंदि कया वञनि न त एहतियात सख़्तु कयो वेंदो। जॾहिं बि सिंध जे सचनि साफ़नि आवाज़ उथारे आयो उन टाइम उनखे या त मौतमार धमकियूं मिलनि थी या उन्हनि खे शहीद कयो थो वञे। अॼु असीं कलमकारनि सां गॾिजी सकण जूं सियासी समाजी धुरियूं इहो सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त जाम शोरे में जेके भारत जा बिरादरी जा अज़ीम भारे जो ऐं धनी बख्श बारे जो केटी ऐं काविश जा नुमाइंदा आहिनि उन्हनि खे मौतमार धमकियूं मिलियूं आहिनि। असीं सिंध गवर्नमेंट खां घुर था कयूं त महिरबानी करे जांच करे उन जेके धमकियूं ॾींदा आहिनि उनखे गिरफ़्त में आंदो वञे त जीअं ईंदड़ वक़्त में मुस्तक़बिल जा जेके महमार सहाफ़ी आहिनि जेके हक़ सच लिखनि था जेके सिंध जो आईनो आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ मिली सघे न त ॿी सूरत में असां हिननि कलमकार जेके दोस्त आहिनि साथी आहिनि उन्हनि सां हर एहतजाज में गॾु हूंदा आहे। हुननि जे एहतजाज में सिर्फ़ु हिकिड़ी घुर आहे त जेको धनी बख्श बारे जो ऐं अज़ीज़ बारे जेको जाम शोरे जा सहाफ़ी आहिनि उन्हनि खे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। उतां जे सहाफ़ियुनि जो इहो ई कमु हूंदो त जेको मलक रियाज़ जी जेका उते मां सम्झां थो जेको ज़मीननि ते कब्ज़ो हो या लैंड ग्रेबिंग हुई उन्हनि खे उन्हनि उतां हाईलाइट कयो आहे। सहाफ़ी हाईलाइट कंदा आहिनि सहाफ़ी मंशात फरोशनि खे दादागीरनि खे लैंड ग्रेबरनि खे हाईलाइट कंदा आहिनि। नतीजे में हुननि खे धमकियूं मिलंदियूं आहिनि नतीजे में हू क़त्ल कया वेंदा आहिनि। उन में असां वटि कई अहिड़ा सिंध में मिसाल मौजूदु आहिनि। उन में अजय लालवाणी हुजे अज़ीज़ मेमन हुजे जान मोहम्मद माहिर हुजे ऐं सम्झां थो त हीउ जेको कुझु आहे हींअर मंतकी अंजाम में वञनि पिया। हितां जा जेके सरदार आहिनि उहे हींअर मंतकी अंजाम में वञनि पिया। मतो ऐं मछ थोला तो थूना हणी तो जा भाई अच सो पाणी पुगाई जीअड़ा रहमान रहीम। जामशोरे में असांजा सीनियर सहाफ़ी जेके आहिनि उन्हनि खे दहशतगर्दनि सरदारनि भोतारनि पारां जेको धमकी मिलियूं आहिनि असां उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत था कयूं। असां अपील था कयूं इंतिज़ामिया खां त इन्हनि दहशतगर्दनि सरदारनि भोतारनि खे फौरन गिरफ़्तार कयो वञे ऐं सहाफ़त खे तहफ़ुज़ ॾिनो वञे जिन ते असां एहतजाज जो दारो वधायूं। खिलाफ जो धमकियां आ रही हैं पूरे पाकिस्तान में, बल्कि ये है कि सहाफ़ियों के साथ जुल्म किया जा रहा है, सहाफ़ियों को कत्ल किया जा रहा है। सहाफ़त इंतहाई मुश्किल मरहलों से गुजर रही है सहाफ़त। इसलिए हम इस वक्त जो जानशोरों में भी KTN न्यूज़ के या कावश के नुमाइंदों को जो धमकियां दी गई हैं हम उसकी भी पुरजोर मजम्मत करते हैं। आज हम सकरन में उसी के लिए एहतजाज कर रहे हैं। हम हुकूमत वक्त से मुतालबा करते हैं कि इन चीज़ों का नोटिस लेते हुए सहाफ़ियों को तहफ़्फ़ुज़ फराहम किया जाए। जामशोरे जे रिपोर्टरनि धनी बख्श बारी जो ऐं अज़ीम बारी जो के सरनि ख़िलाफ़ धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि। हीउ को पहिरियों दफ़ो न आहे पर सदाई सिंध जे सहाफ़ियुनि खे टारगेट बनायो आहे। कॾहिं अजय लालवानी के कत्ल कयो थो वञे, कॾहिं नसरुल्लाह गडानी के कत्ल कयो थो वञे त कॾहिं जेको आहे सो सिंध में जेके हक़ सच जा आवाज़ उथारण वारा सहाफ़ी आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वञनि थियूं, उन्हनि खे धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। असां सकनि जा कलमकार मुतालबो था कयूं त सिंध जी सहाफ़त खे आज़ादु छॾियो वञे। हक़ सच लिखण वारनि सहाफ़ियुनि ख़िलाफ़ जेका ही वावेला कई थी वञे उहा बंदि कई वञे। जेकॾहिं न त असां सॼी सिंध में जेको आहे सो सरापा एहतजाज बणिजी हिन हुकूमती ॾाढ ऐं बासरनि जे
जेके धमकियूं मिलनि थियूं या जेके कार्रवायूं थियनि थियूं उन्हनि ख़िलाफ़ एहतिजाज कनि। इहो पहिरियों चकर न थियो आहे त सहाफ़ियुनि खे धमकियूं ॾियनि, कॾहिं जान मोहम्मद महर खे शहीद कयो आहे त कॾहिं इम्तियाज़ मीर खे शहीद कयो वियो आहे। असां सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां घुर था कयूं त अहिड़े क़िस्म जूं साज़िशूं बंदि कयूं वञनि ऐं सहाफ़ियुनि खे धमकियूं ॾियणु बंदि कनि ऐं जिन बि सहाफ़ियुनि खे धमकियूं ॾिननि उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे ऐं सहाफ़ियुनि सां इंसाफ़ कयो वञे। असां हीउ पहिरियों दफ़ो न आहे, हमेशह सिंध जे सहाफ़ियुनि सां ज़ुल्म थियो आहे ऐं उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ सकरनि जा कलमकार सदाईं सिनेमा चौक ते हूंदा आहिनि एहतिजाजनि में। अॼु बि उन सिलसिले में जामशोरे में KTN ऐं सिंध कावश जे रिपोर्टनि सां जेको हिरासान कयो आहे, जेको उन ते हमला कया विया आहिनि या जेको उनखे प्रेशराइज़ कयो वञे पियो, उन सिलसिले में सकनि जे कलमकारनि अॼु सहाफ़ी चौक ते हिते एहतिजाज कयो आहे। उन में असां भरपूर शिरकत कई आहे ऐं असां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं हुकूमत खे चऊं था त महिरबानी करे इन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई